खपाए वियो, न्याणी जो नौकरियों, मर्दन जी नौकरियों, गटरन जा पैसा खादा विया, 60 लख ॿार अज भी सिंध में तालीम का महरूम हैं। ए पुलिस वारा, हे माजा सिपाही, निकतो बिलावल साहब 5 ॾींहनि को पंजाब में, पंजाब को हुकूक देंगे, पंजाब को हुकूक देंगे, पंजाब को सिंध बनाएंगे। अरे बिलावल साहब, ये पुलिस वारा रड़ियों करे था तो खे चवंदा असांजी पघार ऐं केडर रुगो पंजाब वारनि जे बराबर कर। पंजाब वारा 7 केडर में, सिंध वारा सिपाही 5 केडर में, हुननि जी पघार 50,000, हिननि जी पघार 25,000। तू हिननि जो बेड़ो बोड़ियो, पंजाब जो भी बेड़ो बोड़ी ने। पंजाब को हुकूक देंगे। अज भी सिंध में अटो 80 रुपए किलो, पंजाब में 60 रुपए किलो। केड़ा फटका बदराइंदे तू पंजाब वारनि खे। ठट्टे में नौजवान कतल थी, वगड़न में नौजवान न्याणी कतल थी रही। नौकोट में पुरखौफ में मासूम न्याणियों दरिंदन उखाड़ो करे, मासूम न्याणी के शरीर रुगो गोठ में न घुमायो उखाड़ो करे, पर उन मासूम न्याणी सां इज्तिमाई ज़िना करे। नवाब शाह जी न्याणी मुझे टाक देनी बिंदियन कई नवाब शाह जो रोड पे प्रेस क्लब के बाहर धरनो हई बैठी न्याणी कचे वियो ज़िना करने तो जे जेका बारकुन में तोखे पास करा से। कराची के अस्पताल में न्याणी पी खड़ी गई, जे वियो तुझे पी जो दिल जो ऑपरेशन को कंदा से पहिरों ज़िना करने पो तुझे पी जो इलाज थी दो लारकाने में डॉक्टर नौशीन, लारकाने में डॉक्टर नमस्ता उन्हें सियासी करे, उन्हें कैन कतल करे, उन्हें कैन इंसाफ ना है मिलो। कल नवाब शाह में सरदारी ने भंडन जो जमीन ते तकरार भंडन जा 5 मानू बेगुनाह कतल किया गया, ऐसे चोखे बेगुनाह कतल किया गया। कल कावटी नेशनल हाईवे बंदा है, कोई एफआईआर सरदारी के कटने जला तैयार ना है। सरदारी इतना ताकतवर छो है जो मासूम मरण के कतल भी कर, जमीन पे कब्जा भी कर, ऐसे चोखे कतल भी कर। वजीर आला साहब एमपीएम के एमपीए थे बल्ले क्यों लगी हो तो एमपीए के जाते तो ए न्याणी वगैरह में कतल थी, तू का थे नौजवान भट्टे में कतल थो। वजीर आला साहब तू का थे नौकोट में न्याणी जो इज्जत लुटी हो। वजीर आला साहब तू किथे नवाब शाह जो अस्पताल की न्याणी रोए पई, चीफ मिनिस्टर साहब तू किथे लारकाने की नौशीन नमरदा तो का इंसाफ होए भाई। चीफ मिनिस्टर साहब तू किथे नवाब शाह पंजम भंड तुझे इंसाफ जा इन वक्त मुंतजिर है, तुझे पुलिस जो ऐसा छो तुझे इंसाफ के मुंतजिर। वजीर आला तू किथे एतराफ कर तहां नाकाम थी चुका हो, एतराफ कयो तहां दी ताकतदार हो, एतराफ कयो तहां मजलूम कातिल हो, एतराफ कयो तहां सईद खपैण वाला हो, एतराफ कयो तहां रोटियों खपैण वाला हो, एतराफ कयो तहां गरीब इंसान चोखो कयो कूल कयो। इंशाअल्लाह अल्लाह के मदद से आवाम के मदद से तहां जो मुकाबिल जमी सकता है सियाला करना तहां सारी साफ बराबर करना ए जमीयत झंडो सिंध के वजीर आला हाउस ते भड़काईंदा। नारे तकबीर, सिंध खपाएंगे बादल रखेंगे, सिंध खपाएंगे, सिंध खपाएंगे। नारे तकबीर। मुझे मोहतरम दोस्तों, अल्लाह के शान में गुस्ताखी, हुजूर के खत्म नबूवत पे हमला, सहाबा के इज्जत नामूस पे हमला, मस्जिद पे हमला, मदरसे पे हमला, जसीरन ते बेटन ते वसीलन पे हमला, सिंध जे न्याणी जे इज्जतुन ते हमला, सिंध जे अकलियतुन जे हक़न ते हमला, नौकरियों खपायूं वयूं, अस्पतालुन जो दवाऊं खपायूं वयूं। अज सजी सिंध तबाही जे किनारे ते। लेकिन ओ दोस्त मैं तो सा मुखातब मलार काने में तुझे ला सफर करे आयो। हाँ मुझे गुफ्तगू की तवज्जो साबत एतराज सिर्फ इनतिया मौलवी नमाज पढ़ाए कोई एतराज को
मौलवी रोजो रख रहा है, कोई एतराज को नहीं। मौलवी जनाजो पढ़ाए, कोई एतराज नहीं। सियासत में नाच जाए छो तहां मौलवी ईंदव त इंसाफ कंदव, तहां मौलवी ईंदव त कुरान जो कानून आणींदव, तहां मौलवी ईंदव त शरीयत जो निज़ाम आणींदव। मां अज वरे वाक़े तो चवां, मां वरे वाक़े तो चवां, ओ मौलवियो, ओ आलिमो, ओ हाफ़िज़ो, ओ तालिबो, ॿुधो ज़ुल्म ऐं जबर जूं दीवारूं लुटी चुकियूं आहिनि। इन्हनि खे ठेको ॾेई ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। अचो बचण लाइ फ़ाइदो कयो त दीन इस्लाम जी बि चौकीदारी कंदासीं, सिंध जी बि चौकीदारी कंदासीं, ज़ालिम सां बग़ावत कंदासीं, मज़लूम खे उनजा हक़ ॾियारींदासीं। कायदो सिर्फ ज़बान बढ़ाओ, कायदो सिर्फ ज़बान बढ़ाओ। अब मां चयुमि त जेका थकिया आहिनि उथो, वरी बि तव्हां थकिया आहियो त उथो। लॻे थो हिननि खे ॻाल्हि न वणी मुंहिंजी, ॻाल्हियूं कड़वियूं हुन बाबा छा कयां। जॾहिं बीमारी वधी वेंदी आहे त डॉक्टर खे डोज़ कड़वो ॾियणो पवंदो आहे, तव्हांजे फ़ाइदे जे लाइ हूंदो आहे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजूं ॻाल्हियूं थोड़ी कड़वियूं थी वयूं आहिनि, त छा कयां। ज़रूरत हिन ई डोज़ जी आहे, हिन खां सवाइ तव्हां सम्झो कोन था न मुंहिंजी ॻाल्हि। मां छा कयां। मैदान ते निकिरंदव, आस्ते चओ इंशाअल्लाह, अञा अञा आस्ते चओ। मैदान ते निकिरंदव। चाचा तू नथो चए इंशाअल्लाह, तुंहिंजो इरादो न आहे छा? भली बाबा बटे तीर जेकॾहिं के रहियल अथव त खाई वठो, मूंखे कोई एतिराज़ न, मूंखे बिल्कुलु को एतिराज़ न। खाई वठो तीर, मूंखे कोई एतिराज़ न। हिकु दफ़ो सिंध मुत एतमाद करे, हिकु दफ़ो सिंध सैफुल्लाह मुंहिंजे जमात ते एतमाद करे। हिकु दफ़ो मौक़ो सभिनी खे ॾिनो अथऊं, हिकु दफ़ो असांखे ॾियनि। मां वचन थो कयां, मां वाइदो थो कयां, हे मोबाइलियूं भरजनि थियूं। हिकु दफ़ो जमात ते एतमाद कयो, सिंध हिकु दफ़ो मुंहिंजे जमात ते एतमाद करे, मां सिंध जे इंच इंच जी चौकीदारी कंदुसि। हिकिड़ो इंच थारियुनि खे खपाए न ॾींदासीं। जिन वॾेरनि तव्हांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया आहिनि न, खाता सिधा करे ॾींदुसि तव्हां सां।